औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं उन अल्लाह जला जैन पूरी कायनात के खल्क़ियो ऐं दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। अस्सलामु अलैकुम दोस्तों, मेरान एजुकेशन अकेडमी में आउं तव्हां लाइ अॼु सिंधी ग्रामर जा MCQs खणी आयो आहियां। दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त SPSC वारनि जेको आहे सेकेंडरी स्कूल टीचर जूं टेस्टूं, HM हेडमास्टर जूं टेस्टूं ऐं ॿियनि डिपार्टमेंट में टेस्टूं अनाउंस करे छॾियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला उहे टेस्टूं जेके आहिनि उन्हनि चवनि पिया त घणो करे नवंबर जे एंड वारे वीक में, लास्ट वीक में, नवंबर जे लास्ट वीक में उहे टेस्टूं थींदियूं। इहा तव्हां दोस्तनि लाइ तमामु ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे। जिन दोस्तनि जेको आहे तयारी न कई आहे अञा ताईं टेस्टुनि जी, त उहे हींअर खां ई तयारी करणु शुरू करे छॾियो। पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त हिननि अञा सिलेबस कोन ॾिनो आहे SST जो, जेको पुराणो सिलेबस हले पियो, ख़बर न आहे उहो सिलेबस आहे या न, पर इहो ज़हन में रखिजो अञा सिलेबस असांजो कोन आयो। अच्छा, हीअ सिंधी ग्रामर जा MCQs आहिनि। अचो त पाण हिन लेक्चर जी तरफ़ हलूं। अच्छा, लेक्चर जी तरफ़ हलण खां पहिरीं आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदो दोस्तनि खे, जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कनि, लाइक कनि, कमेंट्स कनि ऐं मुंहिंजूं जेके वीडियोज़ आहिनि उहे पंहिंजे ॿियनि दोस्तनि ताईं बि ज़रूरु शेयर कनि। अचो त हाणे लेक्चर जी तरफ़ हलूं। नंबर पहिरियों MCQ आहे हम आवाज़। हम आवाज़ लफ़्ज़नि खे छा चइबो आहे? अच्छा, हम आवाज़ लफ़्ज़ तव्हां कॾहिं ॿुधा आहिनि? जी मिसाल तौरु तयार ऐं प्यार, ठीकु आहे, इहे ॿई हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। हिननि जो आवाज़ साॻियो थो निकिरे, तयार प्यार, त इन्हनि खे चइबो आहे हम आवाज़ लफ़्ज़। अच्छा, हम आवाज़ लफ़्ज़नि जो जेको हूंदो आहे उनखे चइबो छा आहे, उनजो नालो छा आहे? रदीफ़ आहे, बेहमद आहे, जीम नात आहे, दाल काफ़ियो आहे। त हिन जो सही जवाबु थींदो दाल काफ़ियो। जेके हम आवाज़ लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि खे काफ़ियो चइबो आहे, ठीकु आहे न? छा चइबो आहे? काफ़ियो। अच्छा, नंबर ॿियो आहे इस्तिलाह। कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? असां कॾहिं कॾहिं सिंधी ग्रामर में के अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन खे असीं इस्तिलाह सॾींदा आहियूं। इस्तिलाह लफ़्ज़ कहिड़ी ॿोली जो आहे? अलफ़ अरबी, बे सिंधी, जीम उर्दू, दाल फ़ारसी। त दोस्तों, इन जो सही जवाबु जेको थींदो उहो थींदो अलफ़ अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। घणो करे सिंधी ॿोली में इस्तेमालु थींदो रहंदो आहे। उन खां पोइ नंबर टियों क्वेश्चन आहे हेठियनि मां कहिड़ो ज़मीर मुतकलिम आहे? ज़मीर मुतकलिम कहिड़ो आहे? अलफ़ मां, बे तव्हां, जीम हू, दाल उन्हनि। सभ खां पहिरीं त असांखे इहो ख़बर हुजणु खपे त ज़मीर मुतकलिम चइबो छा खे आहे। ज़मीर माना जेको इस्म जे बदिरां कमु अचे, मुतकलिम माना जेको ख़ुदि कलाम करे। माना मिसाल तौरु मां हैदराबाद वेंदसि, मां हैदराबाद वेंदसि, ठीकु आहे। हाणे हिन में छा आहे? ज़मीर मुतकलिम कलाम केरु पियो करे? कलाम केरु पियो करे? मां थो करियां कलाम, मां कलाम थो करियां, त इहो थींदो ज़मीर मुतकलिम। जेकॾहिं मां जी जाइ ते हुजे हा असां हैदराबाद वेंदासीं, असां हैदराबाद वेंदासीं, या हू हैदराबाद वेंदो, त इन में ज़मीर मुतकलिम को कोन्हे। मुतकलिम माना जेको ख़ुदि कलाम करे, जीअं असीं आहे, हू मुतकलिम कोन्हे। अच्छा, असां ज़मीर मुतकलिम थींदो, सॉरी, असां जेको आहे ज़मीर मुतकलिम थींदो, छो जो उहे ख़ुदि जेके आहिनि कलाम कनि था। असीं आहे, असां आहे, मां आहे, आऊं आहियां, इहे सभु ज़मीर मुतकलिम आहिनि। त हिन जो सही जवाबु जेको थींदो उहो थींदो अलफ़ मां। उन खां पोइ नंबर टियों क्वेश्चन आहे लफ़्ज़ तरक़ी जो ज़िद डेश आहे? अलफ़ नाकामी, बे पोइते, जीम तंज़ली, दाल फेल थियणु। इहो सही जवाबु आहे तंज़ली, ठीकु आहे। उन खां पोइ आहे मुहावरो। मिठड़ो ॻाल्हाइण जी माना छा आहे? हिकिड़ो मुहावरो आहे सिंधी में मिठड़ो ॻाल्हाइण, इन जी माना छा आहे?
अलफ सिधो ॻाल्हाइण, बे सुठो ॻाल्हाइण, जीम कावड़ में ॻाल्हाइण। त इन जो सही जवाबु जेको थींदो नंबर 5 जो इहो थींदो सुठो ॻाल्हाइण, बे सुठो ॻाल्हाइण। अच्छा, उन खां पोइ नंबर 6 आहे हेठें जुमिले में हर्फ़ जुमिलो कहिड़ो आहे। हाणे हर्फ़ जुमिलो असांखे ॻोल्हणो आहे। हिते हिकिड़ो जुमिलो ॾिनल आहे, उन मां असांखे हर्फ़ जुमिलो ॻोल्हणो आहे। बाग़ में गुलाब ऐं चंबेली जा गुल आहिनि। सभ खां पहिरीं हर्फ़ जुमिलो चइबो छा खे आहे? हर्फ़ जुमिलो उनखे चइबो आहे जेको ॿिनि लफ़्ज़नि खे या ॿिनि जुमिलनि खे पाण में मिलाए ॻंढे। ठीकु आहे न, उनखे चइबो आहे हर्फ़ जुमिलो। हाणे ॾिसो, हिन में ॿ जुमिला जेके पाण में मिलाए पियो उहो कहिड़ो लफ़्ज़ आहे? बाग़ में गुलाब ऐं चंबेली जा गुल आहिनि। अच्छा, हिन में ऑप्शन ॾिनल आहिनि अलफ़ गुलाब, बे बाग़, जीम ऐं दाल में। हाँ, सभ खां पहिरीं गुलाब। गुलाब त आहे कोन हर्फ़ जुमिलो, हीउ त कंहिंखे मिलाए ई कोन पियो, त इहो त 100% ग़लति आहे। उन खां पोइ बाग़, बाग़ बि कोन्हे, इहो बि कंहिंसां मिलाए ई कोन पियो। उन खां पोइ आहे में बि कोन्हे, इहो ॿिनि लफ़्ज़नि खे पाण मिलाए कोन पियो। उन खां पोइ आहे ऐं। हाणे हिते ॾिसो, बाग़ में गुलाब ऐं चंबेली, ऐं जेको आहे मिलाए पियो हिन खे चंबेली सां, गुलाब खे कंहिंसां बि मिलाए चंबेली सां मिलाए पियो, त इन जो सही जवाबु थींदो जीम ऐं। क्लियर? उन खां पोइ आहे हेठियनि मां मुरकब लफ़्ज़ चूंडियो। मुरकब लफ़्ज़ जो मतिलबु हूंदो आहे जेको जंहिंमें ॿ लफ़्ज़ हुजनि। ठीकु आहे, ॿिनि लफ़्ज़नि जी माना निकिरे। ॻाल्हाइण, बे आहे माल मता, जीम आहे खाइण, दाल आहे पीअण। हाणे ॾिसो, हिन पीअण हिकिड़ो लफ़्ज़ आहे, हिन मां ॿ लफ़्ज़ कोन आहिनि मिलियल। खाइण बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे, इहो बि कोन्हे। ॻाल्हाइण बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे, त हीअ मुरकब माना जंहिंमें ॿ लफ़्ज़ हुजनि, इहो आहे बे। सही जवाबु थींदो माल मताओ। उन खां पोइ हेठें जुमिले में मुब्तदा ॻोल्हियो। मुब्तदा छा खे चइबो आहे? राशिद ख़त लिखे थो। मुब्तदा माना ईअं सम्झो जेको जुमिले जो पहिरियों जेको लफ़्ज़ जंहिंसां जुमिलो स्टार्ट थिए उनखे चइबो आहे मुब्तदा। त इन जो पहिरियों जुमिलो आहे, जुमिलो कहिड़ो आहे? राशिद ख़त लिखे थो, पहिरियों लफ़्ज़ आहे राशिद, त इहो थींदो मुब्तदा। ठीकु आहे। अच्छा दोस्तो, उन खां पोइ आहे हेठियनि मां कहिड़ो लफ़्ज़ हर्फ़ निदा न आहे? हर्फ़ निदा कोन्हे, कहिड़ो लफ़्ज़ आहे हर्फ़ निदा? हाँ, हर्फ़ निदा छा खे चइबो आहे? हर्फ़ निदा उनखे चइबो आहे जंहिं मां सॾ जो या पुकार जो या कंहिं सदमे जो, कंहिं ॾुख जो, कंहिं ख़ुशी जो इज़हार ज़ाहिर थिए, उनखे चइबो आहे हर्फ़ निदा। हाँ, वाह वाह, ॾिसो वाह वाह हिकिड़ी जेको आहे इज़हार आहे ख़ुशी जो। अफ़सोस ॾुख जो इज़हार आहे। मार, इहो बि ॾुख जो इज़हार आहे। शानदार, त ही शानदार जेको आहे इहो हर्फ़ निदा न आहे, त इन जो सही जवाबु थींदो शानदार। ठीकु आहे। उन खां पोइ आहे हेठियनि मां कहिड़ो लफ़्ज़ काफ़ियो न आहे? हाँ, काफ़िये जे बारे में असां पढ़ी आयासीं। काफ़ियो माना जंहिंजो आवाज़ सेम हुजे, हम आवाज़ हुजे, सिंधी, बलोची, पंजाबी। हाणे ॾिसो, हिननि टिनी जा आवाज़ सेम आहिनि। सिंधी आख़िर में ये थो चए सिंधी, बलोची चए जे ची, पंजाबी बे ये ज़ेर बी, माना हिननि में दाल ये ज़ेर दी, चे ये ज़ेर ची, बे ये ज़ेर बी, त इहे सभु हम आवाज़ आहिनि, त इहे सभु काफ़िया थींदा। हीअ चए थो काफ़ियो न आहे, उहो काफ़ियो न आहे, इहो आहे पठान। हिन जो आवाज़ चेंज बि थिए, पठान, हिन जो इहो काफ़ियो न आहे। उन खां पोइ आहे सिधी सही माना रखंदड़ साॻी सूरत वारे लफ़्ज़ खे डेश सॾिबो आहे। हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको सिधी सही माना रखंदड़ हुजे ऐं साॻी सूरत हुजे, उनखे छा चइबो आहे? सिधी सही माना रखंदड़ ऐं साॻी सूरत वारे लफ़्ज़ खे छा चइबो आहे? त इन जो सही जवाबु थींदो, अच्छा, हिन जा ऑप्शन कहिड़ा आहिनि? ऑप्शन आहिनि अलफ़ चवणी, बे मुहावरो, जीम इस्तिलाह, को बि न। अच्छा, मुहावरो जी जेका माना आहे न उहा सिधी सही कॾहिं कोन हूंदी। इस्तिलाह जी माना सिधी सही कॾहिं कोन हूंदी। त हिन जो सही जवाबु थींदो उहो थींदो चवणी। चवणी जी माना जेको आहे सिधी सही हूंदी आहे। उन खां पोइ आहे लफ़्ज़ जे अहिड़ी फ़ाइली सूरत जंहिंजी माना लुग़वी लिहाज़ खां हटी करे समाजी हुजे त उनखे डेश चइबो आहे।
माना हिकिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंजी फ़ाइली सूरत अहिड़ी हुजे जंहिंजी माना जेको आहे समाजी हुजे, लुगी लिहाज़ खां हटी करे हुजे, त उनखे छा चइबो आहे? ऑप्शन आहिनि अलफ़ इस्तिलाह, बे मुहावरो, जीम चवणी, दाल को बि न। त इन जो सही जवाबु थींदो उहो थींदो इस्तिलाह। इस्तिलाह जी माना जेका उहा आहे लुगी माना खां हटी करे हूंदी आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ आहे लफ़्ज़ परियां जो ज़िद देश आहे। अच्छा, परियां जो ज़िद अलफ़ वेझो, बे ओरियां, जीम अॻियां, दाल भरिसां। हाँ, परियां माना परे, त इन जो वेझो बि थी सघे थो, अॻियां बि थी सघे थो, भरिसां बि थी सघे थो, पर जेको हिन सां मिलंदड़ जुलंदड़ आवाज़ु आहे उहो घणो करे उहो आहे ओरियां। ओरियां जी बि माना साॻूणी आहे वेझो, त हिन सां मिलंदड़ जुलंदड़ जेको आहे इनखे असां बे जेको आहे सही कंदासीं। इनखे वेझो करे बि सही कोन थींदो, बे सही थींदो, ओरियां। उन खां पोइ आहे हेठियनि मां कहिड़ो जुमिलो फ़ेल लाज़मी खे ज़ाहिर करे थो? ॾिसो हाणे फ़ेल लाज़मी कहिड़ो आहे? असां रांदि खेॾी। अच्छा, असां रांदि खेॾी। बे आहे अचो घुमूं। जीम आहे छोकिरियूं किताब पढ़नि थियूं। दाल आहे कामरान राग ॻाए थो। अच्छा, फ़ेल लाज़मी माना जेको कमु असां लाज़मी करियूं, माना असांखे केरु आर्डर ॾेई छॾे त हीउ कमु लाज़मी करिणो आहे। असां रांदि खेॾी, हाणे खेॾीसीं रांदि उहा ख़तमु थी वई। छोकिरियूं किताब पढ़नि थियूं माना पढ़नि पियूं, हाणे अञा पढ़ियो कोन अथनि, पढ़नि थियूं। कामरान राग ॻाए थो, अञा ॻाए थो, अञा ॻायो कोन्हेसि वीचारे, अञा सिर्फ़ु ॻाए थो। अचो घुमूं, हाणे हीउ जुमिलो अहिड़ो आहे जेको लाज़मी सूरत खे ज़ाहिर करे थो, त असांजो बे जवाबु सही थींदो, अचो घुमूं। उन खां पोइ आहे 15 नंबर MCQ आहे गज़ल कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? अच्छा, गज़ल जे बारे में तव्हां पढ़ियो हूंदो, सिंधी में गज़लूं बि हूंदियूं आहिनि, त अलफ़ सिंधी, बे उर्दू, जीम फ़ारसी, दाल अरबी। त इन जो सही जवाबु आहे उहा आहे दाल अरबी, ठीकु आहे। हीअ हुआ MCQ सिंधी जा। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे ज़्यादा पसंदि ईंदी, ऐं वधि खां वधि इन वीडियो खे शेयर कजो। जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट्स कनि। तव्हांजा कमेंट्स मूंखे इनकरेज कंदा त आउं वधि खां वधि सुठियूं वीडियोज़ तव्हां ताईं पहुचाए सघां। नॉलेज वारियूं वीडियोज़ तव्हां ताईं पहुचंदियूं। मुंहिंजो मक़सदु आहे त तव्हांखे वधि खां वधि सुठी नॉलेज मिले, तंहिं करे मुंहिंजे वीडियो खे लाइक करियो, कमेंट्स करियो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, ओके, अल्लाह हाफ़िज़।